आस्क मुफ्ती मुजीब रहमान। दुनिया के अंदर 4 वॾा बादशाह थी गुज़रिया आहिनि। दुनिया के अंदर 4 वॾा बादशाह जंहिंखे पूरी दुनिया की बादशाही मिली, पूरी दुनिया की, यानी ये समझो पाकिस्तान की बादशाही न, उन सां गॾो गॾु अमेरिका की बादशाही न, ईरान जी न, यानी जेकी भी दुनिया के अंदर जेको भी सिस्टम जेके मुल्क आहिनि सभिनी जे मथां उनकी हुकूमत हुजे, दुनिया के अंदर उहे 4 बादशाह आहिनि। उन में 2 मुसलमान आहिनि ऐं अहिड़ी तरह 2 जेको आहे काफ़र आहिनि। मुसलमाननि जे 2 जेको मुसलमाननि जे अंदर जेके 2 आहिनि उन में हिकु सुलेमान अलैहिस्सलाम, जंहिंखे अल्लाह ताला बादशाही ॾिनी पूरी दुनिया जी बादशाही, जिते हलियो वञे हुकूमत जेकी सुलेमान अलैहिस्सलाम जी। ऐं 2 नंबर ते अल्लाह ताला अहिड़ी बादशाही ॾिनी ज़ुल्करनैन खे। इहे 2 जेके शख़्सियत आहिनि, 2 मुसलमान ऐं 2 मोमिन, जे दुनिया जे मथां पूरो कंट्रोल करे ॾेखारियो। ऐं अहिड़ी तरह इन्हनि जे टकर में मोमिन 2 मुसलमान बादशाह जे टकर में 2 काफ़र भी बादशाह थिया, जंहिंजी हुकूमत ईअं ई यानी पूरी दुनिया जे मथां हली। ॾिसो असांजी हुकूमत पाकिस्तान जे मथां आहे, यानी हिकिड़ी महदूद हिकिड़ो मुल्क आहे, कंट्री आहे, पर इहा हिकु नॉर्मल ॻाल्हि न आहे जो कि हिकिड़े ई बंदे जी, हिकिड़े ई इंसान जी हुकूमत हुजे पर सॼी दुनिया जे मथां हुकूमत हुजे। जेकॾहिं आहे त इहा वॾी ॻाल्हि आहे। उन में 2 जेको काफ़र बि हुया, उन में हिकिड़ो नमरूद हुयो जेको इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़माने जे अंदरि हुयो, ऐं ॿियो बुख़्ते नसर, यानी पोइ जेकॾहिं असां मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने तरफ़ वञूं था उहो उन ज़माने में हुयो। त हाणे जंहिं टाइम इब्राहिम अलैहिस्सलाम नबी थी विया आहिनि, इब्राहिम अलैहिस्सलाम नबी थी विया, इन टाइम त हाणे असर रसूख़ ज़्यादा जेको हो उहो नमरूद हुयो, यानी हिकु ताक़त बि दुनिया जे मथां लेवल बि ऐं दुनिया जे मथां पावर बि। ऐं 2 नंबर ते इहो बि ऐलान हुयो त मां जेको ख़ुदा आहियां, मां जेको ख़ुदा आहियां। त इब्राहिम अलैहिस्सलाम बुतनि जी तोड़ फोड़ कई, ऐं रिवायतुनि जे अंदरि तोड़ फोड़ कई, त सभ खां पहिरियां पीउ नसीहत कई त हे तोड़ फोड़ तूं न कर, हे अगरि कंदे त पोइ रिएक्शन मुमकिन आहे, को रिएक्शन तुंहिंजे मथां ॾुखियो अचे ऐं तुंहिंजी जान खे को ख़तरो पए। त इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो हे जेकी तोड़ फोड़ हिन बुतनि पाण ई कई आहे। रिवायत जे अंदरि ईअं ई आयो, इब्राहिम अलैहिस्सलाम ईअं फरमायो त हिननि जे वॾे इहो कमु कयो आहे। त इब्राहिम अलैहिस्सलाम जे पीउ जो बिल्कुलु इहा तुंहिंजी ॻाल्हि ग़लति आहे, इहा ॻाल्हि बिल्कुलु नामुमकिन थी नथी सघे। हिन बुतनि खे एतिरी जान न आहे, हिमत न आहे जो हिक ॿिए खे लड़ाई करे हिक ॿिए खे ठुशोणी वठनि, हिक ॿिए जी मुंडियूं उॾाइनि। इब्राहिम अलैहिस्सलाम पीउ खे चयो त इन ॻाल्हि जी तूं तस्दीक़ करे थो? इब्राहिम अलैहिस्सलाम पीउ चयो त इहा ॻाल्हि बिल्कुलु मां तस्दीक़ कयां थो, बुतनि में हिमत बिल्कुलु ज़रे बराबरि बि न आहे। ऐं पोइ पीउ खे चवंदा ॾिसो हिते बि अकुल तां इस्तेमालु कयो, जंहिंखे एतिरी हिमत न आहे जो हिकिड़ो बुत ॿिए कंहिंजी मुंडी उड़ाए, ॿिए कंहिंखे क़तल करे, पोइ इहो बुत नफ़े ऐं नुक़सान जो मालिक नथो थी सघे। अकुल कयो थोरो ऐं सम्झ कयो, सॼो मामलो अकुल जो आहे। कॾहिं कॾहिं बंदो ज़िदियत जे अंदरि अची करे हक़ खे तस्लीम जेको नाहे कंदो, ऐं उन ॾींहुं उन बंदे जी हलाकत थींदी आहे। कोई बंदा ॾिसो जज़्बात में अची करे कंहिं बि अगरि बिरादरी जो कंहिं सां जहिड़ो थी पियो, पोइ जंहिं हक़ीक़त में मुंहुं हूंदो बि सही न, उहा बिरादरी जेकॾहिं अगरि ज़िद ते पइजी वई न, उहो पंहिंजी ग़लती खे ग़लती तस्लीम न कंदा, उहो पंहिंजी ग़लती खे ग़लती तस्लीम न कंदा। उहो चवंदा असां मञूं नथा, असांजी ग़लती न आहे। इहो कहिड़े टाइम मामलो थींदो? इहो थींदो आहे जंहिं टाइम बंदो ज़िद में अची वञे। त इब्राहिम अलैहिस्सलाम जो पीउ अची वियो ज़िद में, चए नथो थी सघे ईअं, हे असांजा बुत सभु कुझु आहिनि। पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो कुझु बि नथा करे सघनि। इहा ॻाल्हि पहुती निमरूद ताईं। त फ़िलहाणो असांजे इलाइक़े जे अंदरि हिकु शख़्स आहे जेको बुतनि खे तोड़ फोड़ बि करे थो ऐं तोहींदो करे असांजे बुतनि जी। ऐं पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम खे नमरूद जेको घुरायो पंहिंजी मजलिस जे अंदरि, तमामु वॾी हिकिड़ी मजलिस लॻी। पोइ उते इहो पुछा कयो वियो, इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयईं त तव्हांजो छा नज़रियो आहे, तव्हांजो छा अक़ीदो आहे? त इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजो उहो अक़ीदो आहे त हिन पूरी दुनिया जे अंदरि रब जेको आहे उहो अकेलो आहे, ऐं उन रब जेको तव्हांखे बि हयाती ॾिनी आहे, हिन इंसाननि खे बि हयाती ॾिनी आहे, उहो रब तव्हांजे मथां सुभाणे मौत आणींदो ऐं इंसाननि जे मथां बि मौत आणींदो। रब उहो ई आहे अकेलो, अलाह उहो अकेलो आहे। त निमरूद जो त बसि एतिरी ॻाल्हि आहे त रब उनखे चइबो आहे जेको ज़िंदा बि करे मारे बि। त इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो इहा अल्लाह ताला जी तौहीद आहे। त पोइ निमरूद जो जेकॾहिं इहो कमु हिकु निमरूद पाण करे त उहो बि ख़ुदा थी सघे थो? जेकॾहिं इहो कमु निमरूद पाण सर अंजाम ॾिए
त पोइ छा मां बि ख़ुदा थी सघंदो न। त इब्राहिम इस्लाम फरमायो इहो वरी तूं कीअं चवंदे, इहो तूं कीअं कंदे। त निमरूद चयो ठीकु आहे, मां 2 माण्हू घुरायां थो, जेल मां 2 माण्हू घुराई। हिकिड़े माण्हू खे चई तूं हली वञ आज़ादु आहे, ऐं ॿिए हिकिड़े माण्हू खे चई हिन खे तकड़ि में मारे छॾियो, हिकिड़े खे मारे छॾी, ॿिए खे आज़ादु करे छॾी। चई ॾिसो तव्हां इहो ई ॻाल्हि ॿुधाई, तव्हां इहो ई इख़्तियार ॿुधायो त अलाह उहो थींदो आहे जेको मारींदो बि आहे ऐं ज़िंदा कंदो आहे। हिकिड़े बंदे खे मां ज़िंदा छॾींदुमि ऐं ॿिए खे मां मारे छॾियुमि, ऐं इहा ई अलाह जी सिफ़ात आहे, तव्हां था बयानु कयो। त इब्राहिम इस्लाम ॾिठो त निमरूद ज़्यादा ई को बेवकूफ़ आहे, जंहिंजे ज़हन जे अंदरि ऐं खोपड़ी जे अंदरि इहा ॻाल्हि नथी अचे त असुली जेको मौत आहे उहो अलाह जे कंट्रोल में आहे। हे हिकु सबबु थींदो आहे दुनिया जे अंदरि। ॾिसो कंहिं बंदे कंहिंखे शूट कयो, कंहिंखे मारियईं, गोली कंहिंजे मथां हलाईं, त मुमकिन थींदो आहे उहो बंदो मरी वेंदो आहे, इहो बि मुमकिन आहे उहो बची वञे, पर हिकिड़ो सबबु दुनिया जे अंदरि इस्तेमालु थींदो आहे। मुसबिबुल असबाब जेकी आहे अलाह जी ज़ात आहे। अलाह जे ताला जे तरफ़ां हयाती ऐं मौत क़ुरान हकीम जे हर हिकु आयत जे अंदरि नोट थियल आहे। त पोइ इब्राहिम इस्लाम फरमायो त तव्हां जेको ॻाल्हि सम्झाईंदा आहियो, दरअसल अलाह उहो ई आहे जेको मशरिक़ खां सिज खे उभारींदो आहे ऐं मग़रिब में लाहींदो आहे। अगरि जेकॾहिं तव्हां चओ था मां ख़ुदा आहियां, इहे कमु करे ॾेखारियो। हाणे इहो निमरूद कान करे सघे, निमरूद खां इहो कमु इंतिहाई घणो चढ़ियल आहे। त पोइ तमामु ज़्यादा मजमू हुयो, तमामु ज़्यादा क़ौम हुई, ऐं हिन क़ौम जे ॾाढो निमरूद थियो बेस्तो। सही बादशाह जी खोपड़ी जे अंदरि इहा ॻाल्हि लॻी न, त इब्राहिम इस्लाम फरमायो असां मां तोखे पोइ ख़ुदा चवण जे लाइ तस्लीम थियां थो। इन ॻाल्हि खे 2 या 4 वांगुरु क्लियर करे ॾेखार त ख़ुदा जी इहा कुदरत आहे, ख़ुदा जो इहो निज़ाम आहे त ख़ुदा छा कंदो आहे, मशरिक़ खां सिज खे उथारींदो आहे ऐं मग़रिब में हेठि लाहींदो आहे। अगरि जेकॾहिं तूं ख़ुदा आहीं त पोइ मग़रिब खां सिज खे तुलू कर ऐं मशरिक़ में हेठि लाहे ॾेखार। ॻाल्हि ख़तमु, 2 या 4 वांगुरु मामिलो ई क्लियर। हाणे हेठि वॾो मजमू बि वेठो हुयो, ऐं कंहिं एॾे सारे मजमे में बादशाह जी बेइज़ती थिए, इहा बादशाह जी वॾी तोहीन आहे। त पोइ हिते निमरूद ख़ामोशी इख़्तियार कई, पोइ ऐलान कई त इब्राहिम इस्लाम खे पकड़े करे बाहि में विझोसि। बाहि ॿारणु शुरू कयो, ऐं रिवायतुनि जे अंदरि त एतिरी बाहि ॿरी जो हिन सरज़मीन ते आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ऐं क़यामत जो जेसिताईं ॾींहुं वक़ू नथो थिए एसिताईं दुनिया जे अंदरि बाहि न ॿरी आहे जेतिरी निमरूद ॿाराई। तव्हां चवंदो साईं कीअं ॿाराई? ॾिसो पोयों मां ॻाल्हि कयुमि त दुनिया जे अंदरि 4 बादशाह जंहिं दुनिया जे मथां बादशाही कई, उन में हिकिड़ो निमरूद बि आहे। ऐं निमरूद ॾाढो इहो मुमकिन हुयो, निमरूद ॾाढो इहो मुमकिन हो त उहो दुनिया खां एतिरी काठी जमा कराए ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में इब्राहिम इस्लाम खे उन बाहि में विझराई। निमरूद लाइ मुमकिन हुयो, छाजे करे बादशाही एॾी तमामु वॾी वसी हुई, साईं काठियूं जमा थींदियूं वयूं। एतिरी बाहि दुनिया जे अंदरि नाहे ॿरी जेतिरी इब्राहिम इस्लाम जे लाइ निमरूद जेको आहे ॿाराई। रीज़न छा हुयो? रीज़न हिकु हुयो, अलाह ताला जी तौहीद खे इब्राहिम इस्लाम खयो। पोइ बाहि में इब्राहिम इस्लाम खे सॾियो वियो। वाक़ियो तमामु वॾो आहे, वाक़ियो तमामु घणो तफ़सीली आहे। बाहि में अंदरि इब्राहिम इस्लाम खे जिंजो विधियो वियो त पोइ अलाह ताला जी तरफ़ां इरशाद थियो, या नारो कूनी बरदऊं व सलामन अला इब्राहिम, ए बाहि थधी थी वञ। अलाह ताला पहिरियों इरशाद थधे जो फरमायो, ए बाहि थधी थी वञ, ऐं पोइ अलाह ताला फरमायो सलामती वरी थी वञ इब्राहिम इस्लाम जे मथां। पोइ अहिड़ी तरह सलामती जे बारे में जेकी तफ़सीर साहबा कई आहे, सलामती जी तफ़सीर इन करे त अलाह ताला पहिरियों थधि जो हुकुम कयो त बाहि थधि थी वई, ज़्यादा थधि, ऐं ज़्यादा थधि इंसान जे जिस्म ते मुज़र बि थींदी आहे। ज़्यादा गर्मी थी वञे इंसानु परेशान थींदो आहे, ज़्यादा थधि थी वञे त बि इंसानु परेशान थी वेंदो आहे। सियारे में कीअं कोट पाईंदा आहियूं, कीअं जर्सियूं पाईंदा आहियूं, दरियूं कीअं बंदि कंदा आहियूं, मस्जिदियूं, छाजे करे सर्दी आहे, मथां कुझु थी न वञे। पोइ अहिड़ी तरह अलाह ताला थधि जो हुकुम करे पोइ अलाह ताला फरमायो बाहि सलामती वारी थी वञे, ऐं बाहि सलामती वारी थी वई। इब्राहिम अलैहिस्सलाम अंदरि बाहि में, ऐं बाहि सलामती वारी आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम खां बाद में पुछा कयो वियो, काफ़ी अरसो गुज़रियो, जंहिं टाइम उमिरि जेकी आहे तवील थी वई। ऐं पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम खां पुछा कयो, तव्हांजी तमामु ज़िंदगी जे अंदरि 93 साल तव्हांजी ग़ालिबन उमिरि आहे या 94 साल, ज़िंदगी जे तमामु मरहलनि मां, तमामु सारे वाक़ियात मां सुकून वारा ॾींहं आहिनि त ॿुधायो। फरमायो उहे ॾींहं आहिनि जंहिं टाइम मां बाहि जे अंदरि हुयुमि। दुनिया जा सुकून वारा जेकॾहिं ॾींहं अगरि पुछा कयो था त दुनिया में तमामु सुकून वारा ॾींहं मुंहिंजा उहे आहिनि जंहिं टाइम मां बाहि जे अंदरि हुयुमि। रोज़ानो अलाह ताला जो सलाम पेश थींदो हुयो। त सर अलाह राज़ी ईअं न आहे थींदो, मुश्किलात खां बाद में अलाह ताला
राज़ी थींदो आहे। हे इब्राहिम इस्लाम जे लाइ पहिरियों वॾे में वॾो इम्तिहान बाहि जे अंदरि घिरणु। इन खां बाद में इब्राहिम इस्लाम हिजरत कई, हितां हिजरत करे पोइ बैतुल मक़दस जे तरफ़ विया ऐं पोइ उते इब्राहिम इस्लाम जो निकाह बि थियो, बीबी सारा सां निकाह। 20 साल उते क़याम कयूं, 20 साल उते रहिया। 20 साल जे अंदरि ॾिठी त बीबी सारा औलाद कंहिं क़िस्म जी कोई बि न आहे थी। इब्राहिम इस्लाम खे औलाद न थी आहे, काफ़ी अर्सो गुज़री वियो आहे। पोइ बीबी सारा जी नौकराणी हुई बीबी हाजरा। पोइ इब्राहिम इस्लाम फरमाई त हे जेकी मुंहिंजी नौकराणी आहे इहा मां तोखे हिबो थी करे ॾियां, इन सां तूं निकाह कर, शायदि असांजे घर में को नंढो ॿारु थिए, औलाद थिए, ऐं अहिड़ी तरह तुंहिंजी औलाद बि मुंहिंजी औलाद आहे। बीबी सारा बीबी हाजरा जेकी उन वटि कनीज़ा हुई, नौकराणी हुई, उन सां निकाह करे छॾियईंसि। जॾहिं निकाह थियो त बीबी हाजरा खे हमल थियो ऐं एनी टाइम इब्राहिम इस्लाम जी उमिरि जेकी आहे तक़रीबन 80 खां प्लस आहे, 80 खां उमिरि मथे आहे। जंहिं टाइम बीबी हाजरा खे हमल थियो ऐं हमल थियो, इन खां बाद में पुटु पैदा थियो, पोइ अल्लाह ताला जी तरफ़ हुकुम थियो इब्राहिम इस्लाम खे, पहिरियों इम्तिहान पोइ थिए, हाणे ॿियो इम्तिहान हाणे पियो थिए। अल्लाह ताला हुकुम कयो, ए इब्राहिम इस्लाम, हिकु वादी मुक़दस आहे, हिकु अहिड़ो इलाइक़ो आहे जिते कंहिं क़िस्म जो कोई बि इंसानु नथो रहे। उन इलाइक़े जी तरफ़ पंहिंजी घरवारी खे ऐं पंहिंजे पुट खे छॾे करे तूं मां अल्लाह ताला जी तबलीग लाइ निकिरी पियो। इब्राहिम इस्लाम सफ़र कयो बैतुल मक़दस खां खाना काबा ताईं। खाना काबा जो उन टाइम अहिड़ो ख़ासि को वजूद न हुयो, को शहर न हुयो, हता की एतिरे ताईं त को जानवर बि उते न पियो रहे। जंहिं जॻह ते अल्लाह ताला जो हुकुम, उन जॻह ते इब्राहिम इस्लाम बीबी हाजरा खे ऐं अहिड़ी तरह इस्माइल इस्लाम खे छॾे करे सामान रखे करे ऐं पाण हलणु शुरू कयईं। बीबी हाजरा पुछा कयो, ए अल्लाह जा नबी, हिन वादी जे अंदरि जो तूं मूंखे छॾे थो, जिते कंहिं क़िस्म जो कोई घर न आहे ऐं जिते कंहिं क़िस्म जो कोई इंसान बि नथो रहे, इहो भला छा जेका, छा भला अल्लाह जो को हुकुम आहे छा? पोइ इब्राहिम इस्लाम हा हीअं फरमायो, हा अल्लाह जो हुकुम आहे। पोइ बीबी हाजरा फरमायो, ठीकु आहे, जेकॾहिं अल्लाह जो हुकुम आहे, अल्लाह असां लाइ काफ़ी आहे, अल्लाह असांखे ज़ाया न कंदो। इब्राहिम इस्लाम हलियो वियो। ॾिसो, हे हिकु औरत आहे, हिन औरत जो ईमान आहे। अल्लाह ताला जेतिरो मज़बूत नबी खे बनाईंदो आहे, ओतिरो मज़बूत अल्लाह ताला नबी जी घरवारी खे बि बनाईंदो आहे। हे हिकिड़ी दिलि आहे, हे हिकिड़ी दिलि आहे। असांजे ज़माने में बि अहले ईमान औरतूं आहिनि, मुस्लमाननि जूं औरतूं आहिनि। जेकॾहिं असांजी कंहिं बि औरत मुस्लमान जी खे सिर्फ़ु हिकिड़े ख़ाली महले में छॾियो वञे ऐं घरु अकेलो हुजे त औरत इंतिहाई घणी परेशान थींदी, ज़्यादा में ज़्यादा औरत परेशान थींदी। त मूंखे मुड़ुस खे चवंदी, नेट तूं मूंखे छॾे काॾे थो वञे? अगरि मुड़ुस चए त मां काॾे वञा थो अल्लाह जी राह में, त औरत सभ खां पहिरियां इहो सुवालु कंदी, हिते अकेलो मूंखे तूं कीअं थो छॾे वञे? पर हे पैगम्बरनि जी घरवारनि जो यकीन आहे। फरमायो, अल्लाह जेकॾहिं अल्लाह जो हुकुम आहे, अल्लाह ताला ज़ाया न कंदो, हलियो वञ अल्लाह जी राह जे अंदरि। इब्राहिम इस्लाम हलियो वियो। हे ॿिए नंबर ते इब्राहिम इस्लाम जे मथां वॾो इम्तिहान। यादि रहणु खपे, इम्तिहान सिर्फ़ु पैगम्बर जे मथां ईंदो आहे, आम बंदनि जे मथां इम्तिहान न ईंदो आहे। असां बि कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं न, असांजे मथां इम्तिहान आहे, असांजे मथां इम्तिहान न ईंदो आहे, आज़माइश असांजे मथां न ईंदी आहे। हे नॉर्मल हिकिड़ी तकलीफ़ आहे असांजे मथां, हिकिड़ी नॉर्मल। इनखे असां इम्तिहान नथा चई सघूं, आज़माइश नथा चई सघूं। आज़माइश खां ख़ुदा खां पनाह घुरना कयो। अगरि जेकॾहिं ख़ुदा आज़माइश वठण ते अचे न, शायदि असां इस्लाम खां हथु परे करे विझंदासीं। असांजे मथां आज़माइश इम्तिहान न ईंदो आहे, बल्कि दुनिया जे अंदरि थोरी तकलीफ़ ईंदी आहे। पैगम्बर जे मथां आज़माइश ईंदी आहे, छाजे करे अल्लाह ताला तहक़ीक़ कराईंदो आहे पैगम्बर जी क्वालिटी ऐं पूरी उम्मत खे वञी करे ॿुधाईंदो आहे त पैगम्बर जी ख़ासियत आहे जो पंहिंजे घरवारी खे छॾे थो ॾिए। हलिया विया। पोइ हिते बीबी हाजरा नंढो ॿारु, पाणी जेको हुयो पाणी खे पीअंदा रहिया, पाणी ख़तमु थी वियो। मशहूरु वाक़ियो आहे, पाणी ख़तमु थी वियो। बीबी हाजरा चकर लॻाया त मथां को इंसानु नज़र अची वञे, मथां को पखी नज़र अची वञे, मथां को वणु नज़र अची वञे, मथां को चश्मो नज़र अची वञे, जंहिंजे करे मां पंहिंजे पुट खे उतां पाणी कढी करे पीआरियां ऐं मां पाणी पीआं। काफ़ी दौड़ लॻाई बीबी हाजरा, काफ़ी दौड़ लॻाया, पर कंहिं क़िस्म जो कोई बि इंसानु नज़र न आया।
को जानवर परे परे का यार मेलन ते भी को जानवर नज़र न पहुँचे। पोइ रिवायत जे अंदरि आयो 7 चकर सफ़ा मरवा जे मथां बीबी हाजरा लॻाया। सफ़ा पहाड़ी जी हिकिड़ी नॉर्मल चोटी, मरवा बि हिकु नॉर्मल चोटी। उन ज़माने जे अंदरि बनिस्बत इहे चोटियूं हुयूं। हिन टाइम जेके उमिरनि ते वञनि था उहा ख़ासि क़िस्म का चोटी न आहे। उनखे टाइस ऐं मार्बल जे अंदरि बिल्कुलु समेटे वियो आहे। नॉर्मल हिकिड़ो पहाड़ नज़र ईंदो आहे, नॉर्मल हिकिड़ो पहाड़ नज़र ईंदो आहे। बीबी हाजरा चकर लॻाया, दौड़ लॻाई, दौड़ लॻाई, पहाड़ ते चढ़ी ऐं पहाड़ ते लथी, पहाड़ ते चढ़ी ऐं पुट लाइ पोइ वरी पहाड़ जी तरफ़ मोटी। 7 चकर लॻाए करे नेठि मजबूर थी करे पुट जी तरफ़ मोटी, ना उमेद थी करे मोटी। जाता ना उमेदी नज़र अचे, जॾहिं को रस्तो नज़र न अचे, जॾहिं दुनिया जो को असबाब नज़र न अचे, पैगम्बरनि जो यकीन ईंदो आहे। असबाब नज़र न ईंदो आहे, अल्लाह ताला बग़ैर असबाब खां मामला करे छॾींदो आहे। दौड़ लॻाई, कंहिं क़िस्म जो कोई बि असबाब न, नेठि परेशान थी करे पोइ ते मोटी ऐं मोटी ऐं ॾिठईं त इब्राहिम अलैहिस्सलाम जी खुड़ियुनि खां पाणी चश्मो हिकिड़ो जारी थी पियो आहे, जंहिंखे आबे ज़मज़म चयो वेंदो आहे। ऐं जिब्रील अमीन पंहिंजे परनि सां उहो पाणी कढियो। इन केतिरो ज़मानो गुज़री चुको आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जो ज़मानो, इन खां बाद में विच में अलाए केतिरा ॿिया पैगम्बर आया। ईसा अलैहिस्सलाम जो ज़मानो, ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने खां बाद में 600 साल जो मुफ़ासिलो, 600 साल खां बाद में असांजे ज़माने ताईं 1450 साल जो मुफ़ासिलो। अल्लाह ताला जी कुदरत आहे, पाणी जारी आहे त जारी आहे। आबे ज़मज़म जो पाणी जारी आहे त जारी आहे। अल्लाह ताला पाणी जारी करे छॾियो बग़ैर असबाब खां। अल्लाह ताला मुसब्बिबुल असबाब आहे। अल्लाह ताला कढी छॾियो असबाब। पाणी बीबी हाजरा पाण पीतो ऐं अहिड़ी तरह पुट खे पीआरी। अल्लाह ताला कुशादगी जो मामिलो अता फ़रमायो। कुशादगी थींदी वई। पोइ हली करे हे इब्राहिम ख़लील जे मथां 2 नंबर जो इम्तिहान हुयो, जंहिंजे अंदरि पास थी वियो। अञा पोइ ते हिकिड़ो इम्तिहान रहियल आहे। काफ़ी अरसे खां बाद में जॾहिं मोटी आया, पोइ ॾिठईं त पुट बि वॾो आहे। बीबी हाजरा खां हाल वरितईं। पोइ अहिड़ी तरह पोइ हिते मुख़्तलिफ़ क़बीला ईंदा रहिया। कोई बि पहिरियों इंसानु न हुयो। पोइ परे परे खां जॾहिं को क़बीलो आयो, उन्हनि हिते अची करे राह शुरू कई। वरी दूर दराज़ खां परे खां को इंसान जो क़बीलो आयो, पोइ हिते राश थींदी वई। इंसानियत जो सिलसिलो उते वधंदो वियो। जीअं जो वधंदो वियो, हे 2 इम्तिहान कंप्लीट, 3 इम्तिहान अल्लाह ताला अञा वठे पियो। असां सिर्फ़ु नमाज़ शुरू था कयूं। नमाज़ रिज़्क़ जे अंदरि बरकत साईं, दुकानु नथो हले, नमाज़ खे छॾे ॾे। अल्लाह जे नाले मां क़ुर्बानी जा 20,000 रुपया ॾिनमि, इन साल त मूंखे नफ़ो ई न पियो, बसि ईंदड़ साल मां क़ुर्बानी न कंदुमि। ज़कात न बसि ज़कात कढंदुमि त पोइ त मां अलॻि थी वेंदुमि। ज़कात न कढंदासीं त अल्लाह खे राज़ी करण जे लाइ काफ़िन हदनि खां किरास थियणो पवंदो आहे। ईअं अल्लाह राज़ी न थींदो आहे। आख़िरी 3 मरहलो इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां पहुचे। इब्राहिम अलैहिस्सलाम जे ॾिठो त पुटु हलणु फिरणु जहिड़ो थियो आहे। क़ुरान हकीम ईअं बयानु कयो त इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुटु जंहिं टाइम घुमणु फिरणु जहिड़ो थियो ऐं घुमे फिरे पियो, यकीन तौर ते पुटु जंहिं टाइम घुमंदो आहे, जंहिं टाइम वॾो थींदो आहे ऐं जंहिं टाइम बुलूग़ ते क़रीब पहुचंदो आहे, पीउ खे ॾाढो अज़ीज़ थींदो आहे। पीउ खे इंतिहाई ज़्यादा वणंदो आहे। त पीउ खे इहा उमेदु हूंदी आहे त हाणे हे जेको मुंहिंजो पुटु आहे न, हिन जो क़दम जेको आहे बुलूग़ जी तरफ़ आहे ऐं सुभाणे हे मुंहिंजो बाज़ू थींदो ऐं पीउ ख़ुशि थींदो आहे इंतिहाई। त इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो त पुटु हाणे घुमणु फिरणु जहिड़ो आहे। क़ुरान हकीम ईअं बयानु कयो त जंहिं टाइम इस्माइल अलैहिस्सलाम घुमणु फिरणु जहिड़ो थियो, इब्राहिम अलैहिस्सलाम राति जो ख़्वाबु ॾिठो आहे। ख़्वाबु ॾिठो त पुट खे ज़िबह कयां, ख़्वाबु हलियो वियो। ॿिए दफ़े वरी ख़्वाबु ॾिठईं त पुट खे ज़िबह कयां, ख़्वाबु हलियो वियो। 3 दफ़े पैगम्बर ख़्वाबु ॾिठो आहे, नबी ख़्वाबु ॾिठो आहे। यादि रहणु खपे, नबी खे जेको बि ख़्वाबु ईंदो आहे, इहो ख़्वाबु वही हूंदी आहे। नबी जे मथां वही जा मुख़्तलिफ़ जेको कंडीशन हूंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं जिब्रील अमीन ख़ुदि ब ख़ुदि ईंदो आहे, हे वही आहे। पैगम्बर जे दिलि जे अंदरि इल्हाम थींदो आहे, हे वही आहे।
पैगंबर राति जो सुतो पियो आहे ऐं राति जो ख़्वाबु ॾिठो अथई पैगंबर जे मथां वई आहे, अल्लाह जो हुकुम आहे। इब्राहिम सलाम ॾिठो त राति जो ख़्वाबु ॾिसंदो पुट खे ज़िबो थो कयां। जॾहिं 3 दफ़ा ॾिठो पोइ यकीन थी वियो त अल्लाह ताला पुट जी क़ुर्बानी घुरे थो, पुट जी क़ुर्बानी घुरे थो। ऐं अहिड़ी तरह पोइ पुट खे पाण सां गॾु बीहारे करे ऐं पुट खे चईं त पुट मां तोखे ख़्वाब में ॾिठो आहे त मां तोखे ज़िबो थो कयां, तोखे मां ख़्वाब में ॾिठो त मां तोखे ज़िबो थो कयां। जेकॾहिं हिन ज़माने जे अंदरि कोई बि पीउ पुट खे चवे त मां तोखे ख़्वाब में ॾिठो मां तोखे ज़िबो थो कयां, मां सम्झंदो पुटु भॼी वेंदो ऐं ॿिन मथे पुटु ईअं चवंदो अबो थियो आहे, माज़ल अबे जो ज़हन जो कमु नथो करे। पर नबी त नबी हूंदो आहे, पर नबी जी औलाद बि नबी हूंदी आहे। इस्माइल इस्लाम ख़ुदि नबी ऐं उमिरि रिवाजनि जे अंदरि आयो, किथे 10 साल बि उमिरि आई, किथे 10 साल खां घटि बि रिवाज में इस्माइल इस्लाम जी उमिरि आई, 13 साल बि उमिरि आई, 13 साल बि नंढी उमिरि आहे। इन टाइम पुट खे चवनि था त मां तोखे ख़्वाब में ॾिठो आहे, तोखे मां ज़िबो थो कयां, तुंहिंजो छा इरादो आहे? क़ुरान हकीम उन नक्शे खे कढी करे ऐं बयानु कयो। उन नक्शे खे क़ुरान हकीम नोट करायो जेकी तक़रीर इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट सां कई, उनखे अल्लाह ताला साफ़ तौर ते कढी करे 1400 साल खां बाद में क़यामत ताईं जेको मुस्लमान अचे उहो पढ़े। त अल्लाह खे राज़ी करण जे लाइ 1400 साल खां बाद में असां जुमे जे लाइ दुकान बंदि नथा करे सघूं, जुमे जे ॾींहुं दुकान बंदि नथा करे सघूं। जीअं क़ुरान हकीम हुकुम थियो, ए ईमान वारो, जुमे जी पहिरीं आज़ान थिए, जुमे जी आज़ान थिए पंहिंजे कारोबारनि खे बंदि कयो, अल्लाह जे ज़िक्र तरफ़ दौड़ लॻायो। ज़िक्र मां मुराद नमाज़ आहे। पर इब्राहिम इस्लाम करे ॾेखारियो त अल्लाह खे राज़ी करण जे लाइ जेकॾहिं अहिड़े कंहिं मरहले अहिड़ी कंहिं हद ते अचिणो पए न, अची वेंदासीं। पुट खां पुछे की तूं छा इरादो आहे? त पुट जेको आहे ख़ूबसूरत तक़रीर कई, फरमायूं या आबा तिफ़ाल, अरबी में फरमायुसि, जंहिंखे क़ुरान हकीम अरबी में नोट करायो, या आबा तिफ़ाल मां तो उमरो सतजिदूनी इंशा अल्लाहु मिन साबिरीन। मफ़हूम छा बीठो? मफ़हूम इहो बीठो, ख़्वाब ॾिठो आबा तूं ख़्वाब ॾिठो मूंखे ज़िब थो करे न, मूंखे ज़िब कर। या आबा तिफ़ाल, तूं कर न आबा, हुकुम आहे। ईअं न चवंदो अम्मा खां था पुछा कयूं, कम से कम अम्मा खां पुछा कयूं, न अल्लाह जो हुकुम थियो आहे, ज़िब कर मूंखे। या आबा तिफ़ाल मां तो उमरो सतजिदूनी इंशा अल्लाह मिन साबिरीन। ए मुंहिंजा आबा जीअं तोखे हुकुम थियो तूं कर, ऐं मूंखे तूं साबिरीन पुटनि मां लहंदे, ईअं तूं कर। अहिड़ी तरह इब्राहिम सलाम अल्लाह ताला जे हुकुम सां पुट खे ज़िब करणु शुरू कयो, पर विच में का शइ हायल हुई। अल्लाह ताला सिर्फ़ु पैगंबर खां इहो इम्तिहान वठणु चाहे पियो, ॾिसां पैगंबर कहिड़े हद ते अची पियो सघे, कहिड़े हद ताईं पैगंबर अची पियो सघे। विच में जीअं जो ज़िब करण जी कोशिशि कनि, विच में उहा छुरी हले ई न। छुरी खे इख़्तियार अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इज़न जो आहे, न त छुरी न हलंदी। ॾाढी कोशिशि कई इब्राहिम इस्लाम पुट खे ज़िब करण जी, पर पुट ज़िब थी न पियो, पुट ज़िब थी न पियो। अल्लाह जे अमर सां विच में घटो अची वियो ऐं घटो ज़िब थी वियो। ऐं पोइ अल्लाह ताला फरमायो, ए इब्राहिम इस्लाम असां तुंहिंजी क़ुर्बानी क़बूल कईसीं ऐं तूं शुक्रगुज़ार पैगंबरनि मां असांजो पैगंबर आहे। तूं शुक्रगुज़ार पैगंबरनि मां असांजो पैगंबर आहे। अल्लाह तव्हांखे हुकुम इहो नथो करे त पुटनि खे ज़िब कयो, अल्लाह तव्हांखे हुकुम इहो न पियो करे त पुटनि खे ज़िब कयो। असांजा मालदार मुस्लमान ज़ालमनि खे पैसो बि घणो, हर एतबार सां पैसो घणो, सहूलियतूं, अल्लाह ताला मालदार बनायो। क़ुर्बानी जे बारे में सही न, मां वटि त फ़िलहालु जेको आहे मिल्कियत न आहे। अड़े ज़ालिमो ख़ुदा इहो हुकुम न कयो आहे त पंहिंजे पुटनि खे ज़िब कयो। अल्लाह ताला सिर्फ़ु इहो हुकुम कयो आहे वञी करे जानवर खे ज़िब कयो, ज़िब करण खां बाद में खाओ बि पाण, ज़िब करण खां बाद में खाओ बि पाण। सिर्फ़ु अल्लाह ताला इहो ई हुकुम ॾिनो आहे। इब्राहिम इस्लाम जी क़ुर्बानी क़बूल थी वई। अल्लाह ताला खे इहा क़ुर्बानी ॾाढी पसंदि अची वई। अल्लाह ताला फरमाए, ए इब्राहिम इहा तो ताईं मदद न थींदी, ए मुंहिंजा ख़लील इहा क़ुर्बानी तो ताईं मदद न थींदी, बल्कि इन क़ुर्बानी खे मां हलायां थो। जेसि ताईं क़यामत जो वक़ू न थिए तेसि ताईं इहा क़ुर्बानी हलंदी रहंदी। इब्राहिम इस्लाम सां अल्लाह जॾहिं राज़ी थियो, इब्राहिम इस्लाम दुआ घुरी, या अल्लाह हाणे जॾहिं एतिरा इम्तिहान थी विया, हाणे या अल्लाह मां हिकिड़ी दुआ थो घुरां। अल्लाह ताला फरमाए, घुर न, कहिड़ी थो घुरीं?
फरमाई या अल्लाह हिन जे वादी जे अंदरि असां बीठा आहियूं, मुंहिंजो पुटु इस्माइल बीठो आहे, मां ख़ुदि इब्राहिम ख़लील बीठो आहियां, इन वादी जे अंदरि मुंहिंजी औलाद मां हिकु पैगम्बर बना जेको मुंहिंजी नसल मां हुजे। अल्लाह ताला फरमायो ठीकु आहे, तूं इहा दुआ घुरी आहे, मां आख़िरी ज़मान पैगम्बर तुंहिंजी नसल मां थो उतारियां, आख़िरी ज़मान पैगम्बर तुंहिंजी नसल मां थो उतारियां। ऐं पोइ अल्लाह ताला फरमायो असां ख़ातमुन नबीयीन मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इब्राहिम जी नसल मां उतारियोसीं। अहिड़ी तरह बार बार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ त मुंहिंजी जेकी निस्बत आहे उहा मुंहिंजे ॾाॾे इब्राहिम इस्लाम जी तरफ़ आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिलसिला नसब जेको आहे उहो इस्माइल खां बाद में डायरेक्ट नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्राहिम इस्लाम सां मिले थो। हे इब्राहिम इस्लाम जी अल्लाह ताला दुआ क़बूल कई। त अल्लाह खे राज़ी करण जे लाइ अहिड़नि हदुनि खां जेको गुज़रणो पवंदो आहे, अल्लाह पोइ राज़ी थींदो आहे। असां चऊं था असांखे तकलीफ़ बि न थिए, ऐं अल्लाह बि असांखां राज़ी थिए, न थींदो। सरी आहे, इहा ग़लति फ़हमी आहे तव्हांजी, न थींदो। तकलीफ़ ईंदी, मुशक़त ईंदी, अल्लाह जेको आहे पोइ राज़ी थींदो आहे। जीअं पैगम्बरनि जे मथां मुख़्तलिफ़ हालात आया, मुख़्तलिफ़ूं कैफ़ियतूं पैगम्बरनि जे मथां आयूं, तकलीफ़ूं आयूं, पोइ अल्लाह ताला जेको आहे राज़ी थियो आहे। हिन क़ुर्बानी जे ॾींहंनि जे अंदरि इहा क़ुर्बानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे। अल्लाह जे नबी इब्तिदा में क़ुर्बानी कराई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु क़ुर्बानी जे मौक़े ते हिकु ई ईद जे अंदरि रिवायत में आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 60 ऊँट जेको ज़िब कराया, जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो नालो रखियो त हे जेको ऊँट आहे हे मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ आई, हे मुंहिंजी अज़वाज मुतहरात, हे फ़िलाणी घरवारी, हे फ़िलाणी घरवारी। ऐं काफ़ी रिवायत में आयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जे लाइ बि हिकिड़ो जेको जानवर ज़िब करायो ऐं फरमायो त ए इंसानो हिन ॾींहंनि जे अंदरि अल्लाह खे रतु वाइण खां अलावा, जानवर जी रतु वाइण खां अलावा अल्लाह जे नज़दीक ॿियो कोई बि महबूब अमल न आहे। काफ़ी माण्हू चवंदा आहिनि यार हे मुस्लमाननि जो ज़हन अलाए ख़राबु थियो आहे, इस्लाम त हमदर्दी जो नालो आहे, हे तव्हां जानवरनि खे ज़िब था कयो। उनखे ॿुधायो वञे त असांजे मज़हब जे अंदरि असांखे अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे। क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमायो इन्ना अतइनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वनहर इन शानिअक हुवल अब्तर। ए नबी अल्लाह जे लाइ क़ुर्बानी कंदो रहो,